सिंध के नाम्यारे तालीमदान शायर अदीब प्रोफेसर मुश्ताक महर सां रिहाण अवामी प्रेस क्लब मलीर में मल्हाई वई, जंहिंमें पाकिस्तान मुस्लिम लीग नून जो अगवान कादिर बख्श कलमती, नाले वारे सहाफ़ी यूनिस महर, जावेद महर, सगा अगवान अनवर मेहरानवी, समाजी अगवान शाहिद शाह, सामी मेमण, सहाफ़ियन सां समाजी सियासी समाजी अगवाननि इलाइक़े जे मौज़नि वॾे तादाद में शिरकत कई। इन मौक़े ते अगवाननि ख़िताब कंदे चयो आहे त इल्म, अदब, शाइरी ऐं तख़लीक़ी अमल में असांखे पंहिंजे हिसे जो कम बिना कंहिं डप, मसलहत पसंदी ऐं मुफ़ाद परस्ती जे करणो पवंदो। सियासी समाजी अगवान कादिर बख्श कलमती प्रोफेसर मुश्ताक महर खे ज़बरदस्त भेटा पेश कंदे चयो आहे त सिंध जे मसइलनि सां गॾु मलीर जे अहम मसइलनि ॾांहुं बि ध्यानु ॾिनो वञे। हुन अफ़सोस जो इज़हार कंदे चयो त बहरिया टाउन खे ज़मीन ॾियण लाइ जेको नओं लेआउट प्लान जोड़ियो वियो आहे, उन में मक़ामी मोरूसी 1000 एकड़ ज़मीन बि गैर क़ानूनी तौर ते शामिल कई वई। मकानी इदारनि जी चूंडनि में ग़लति हदबंदियूं करे ज़ातियनि क़बीलनि खे विरहाए कमज़ोर कयो वियो आहे। असांखे गॾियल जिदोजहद करणी पवंदी।